कंबर खां ॾिसूं था न्याज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। कंबर में तंज़ीम अल मदारिस अहले सुन्नत पाकिस्तान तरफ़ां दरगाह आलिया हुसैनाबाद में सालियानो अव्वल दोइम ख़ासा ॾावल दोइम आलिया अव्वल दोइम आलमिया अव्वल ऐं दोइम जा इम्तिहान शुरू थी विया। इम्तिहानी मरकज़नि ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहर लाड़कानो, शिकारपुर, शहदादकोट, गढ़ी खैरू, नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि मां 200 खां मथे शागिर्दनि शिरकत करे इम्तिहान ॾिना। इम्तिहानी मरकज़ ते जामिया गौसिया, रिज़विया बाग, हयात अली शाह जे अलामा मौलाना ग़ुलाम शबीर कादरी समेत 7 उलमाउनि जे ज़ेर निगरानी इम्तिहान वरिता पिया वञनि। हिन मौक़े ते मुफ़्ती ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं ॿियनि उलमाउनि ॿुधायो त हीउ इम्तिहानी मरकज़ हर साल जीअं गुज़िरियल 6 सालनि खां क़ाइमु कयो वेंदो आहे, जिते सिंध जी कुंड कोट मां शागिर्द जी पेपर ॾेई आलिम फाज़िल बणिजी दीन इस्लाम जे मुख़्तलिफ़ मदरसनि में ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि था। हुन वधीक चयो त इम्तिहान में पास शागिर्दनि खे मरकज़ी बोर्ड तरफ़ां डिग्री ॾिनी वेंदी आहे, जंहिं में तमामु वॾी अहमियत आहे।